कर ख़बर चलतो करे काले निकरी पई आई मस्तानी दे पी वञा छलन का औरत ज़ात के कल पवे फलाणो वेठो आ तावीज़ करण वारो वो पड़ी पायो दे निकरी थी पओ बे कम चलाए ने लालू ऐं लालीअ जे लाइ इस्तकारा करण थी वञा ख़बर त पए विढ़न छो था को इल्म त नथा सपियल जल्दी वञ टुक कर मूं ॿुधो आहे मस्तानी इल्म जी माहिर आहे हाणे वॾी बिरांग भर 60 ते कांटो रख ओ मियां मां माई आहियां का सुज़की कान आहियां जो 60 ते कांटो रखां इहो बकुल मुखे आयो तोखे त दीजी गणती किथे आहे गणती माठ मीठ में मां जांच में लगो पियो हां ठीक है मां जल्दी वनी मस्तानी वटि पुॼां ठीक है अक्कर बक्कर भंबा बो अंतर मंतर जादू छंतर शो दे त खबर चला मोलाइन मस्तानी अवां जे तावीज़न सा 60 साल जी पोड़ी भाई उहा बि साई थी वई आहे ऐं डॉक्टरानी मिशन में ॾिसी उन्हनि खे ॿुधायो त तोखे पुटु आहे बाबल शाही पुट आहे मौला जो करम थी वियो ते करम मोलाइन मस्तानी थी ते वई साइण मस्तानी मां भी हिकिड़ो अर्ज़ खणी आई आहियां माई शुरीली तू फिकुर न कर ऐं वरी कंहिंसां जिकुर बि न कर तू इहो पुछण आई आहीं न त लालू ऐं लाली पाण में नथा ठहनि हाँ इहो ही पुछण आई हुअसि पर तोखे कीअं ख़बर पई माई वॾी असां आहियूं आलिम असांखे पंहिंजो इल्मु ॿुधाईंदो ॿियो वरी असांखे केरु ॿुधाईंदो तूं वॾी पहुतल आहीं मुंहिंजी मदद कर मस्तानी मुंहिंजी धीउ जो घर ठही पए माई शुरीली मुंहिंजा मोकल पाण ई सॼो कमु कंदा पर मोकलनि खे किराए भाड़े जे लाइ 5000 रुपया घुर्जनि हाँ हाज़ुर मां ॾींदसि सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।